बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। ठारो भरसा नेशनल हाईवे ते सुस्की जो मोटरसाइकिल के टक्कर, एक ॼणो चीभाट जी फौत। नूर बेगम स्कूल भरसा थियल हादसे में मोटरसाइकिल सवार मूसो हैदरी फ़कीर चीभाट जी फौत थी वियो, जॾहिं त वरू हैदरी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल कयो वियो। चुल में असिस्टेंट मुख्तियारकार ज़फ़र जखरानी पारां दुकाननि ऐं रेढ़ियुनि ते छापा, वधीक अघु वठंदड़नि मथां ॾंड। असिस्टेंट मुख्तियारकार ज़फ़र जखरानी SOPs ऐं रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल कराइण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो ऐं भंजकड़ी कंदड़नि होटलनि खां हज़ारे रुपया ॾंड वसूल कयो। मलाकातियार लॻ मलूक माइनर ते ॻोठ मोहम्मद जुम्मन मलाह में बाहि लॻण सबबि छिक घर सड़ी रख। बाहि मुतासिरनि दाहींदे चयो त बाहि लॻण सबबि 2.5 लख रुपया रोक, हिकु मोटरसाइकिल, 3 मोटरसाइकिलनि जा कागज़ ऐं पेंशन जे कागज़नि समेत 10 लख रुपयनि जो नुक़सान थियो आहे। बाहि लॻण बाद असीं मलाकातियार पुलिस खे इत्तला ॾिनो, जन फायर ब्रिगेड खे इत्तला कयो, जंहिं बाद टंडो मोहम्मद ख़ान फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। मुतासिरनि सरहदी वारनि खे अपील कंदे चयो त असांजी माली सहायता कई वञे। जोधापुर वेझो ताजोदेरो थाणे जी हद गुलशाख वटां सहाफ़ी अमर सिंधी जे पुट खां फुर। SSP पहुचण ते सहाफ़िन पारां सवाल करण ते गनमैन पारां बदतमीज़ी। जैकब न्यूज़ गढ़ी खैरो जे रिपोर्टर अमर सिंधी जो पुट राबेल जैकबाबाद मां वापसि अची रहियो हो त गुलशाख वटां हथियारबंद मोटरसाइकिल, मोबाइल फोन, रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया। वाक़े वारे हंधि सहाफ़ी पहुता त SSP बि मौजूद हो, जिते कवरेज करण ते SSP जे गनमैन पारां सहाफ़िन सां बदतमीज़ी कई वई, जंहिं ख़िलाफ़ सहाफ़िन पारां एहतजाज पिणु कयो वियो। सहाफ़िन घुर कई त फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। भान सईदाबाद में पीअण जे पाणी, बिजली ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ रिटायर इंजीनियर पारां कपड़नि खां आजो थी अनोखो एहतजाज। शहरी मोहम्मद उमर कपड़नि खां आजो थी एहतजाज कंदे चयो त रिटायर इंजीनियर आहियां, दुनिया जा 21 मुल्क घुमियो आहियां, जेतिरी लाक़ानूनीयत ऐं करप्शन पाकिस्तान में आहे किथे बि न आहे। मुंहिंजे शहर भान सईदाबाद में न पीअण जो पाणी आहे, न ई बिजली आहे। SDO सेप्को दिलपज़ीर सोलंगी शहरनि लाइ फिरौन साबित थियो आहे। हुन ईद जी ख़र्ची न मिलण ते शहर जा 20 ट्रांसफार्मर बंदि करे छॾिया आहिनि। हुन मुतालबो कयो त शहर जी बिजली बहाल करे SDO खे हटायो न वियो त पाण खे बाहि ॾींदसि। दरिया ख़ान मरी भरसां ॻोठ जरार ॾाहरी में ॾाहरी बिरादरी जे 5 घरनि खे बाहि लॻण सबबि रहीम ॾाहरी, बिलावल ॾाहरी, अब्दुल लतीफ़ ॾाहरी, हकीम ॾाहरी ऐं धणी बख़्श ॾाहरी जा घर सड़ी रख थी विया। इत्तला मिलण बावजूद फायर ब्रिगेड न पहुती। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि लॻण सबबि घरनि में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो, जंहिं सबबि मुतासिर निटरहण उस में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। बाहि मुतासिरीन कमिश्नर नवाब शाह ऐं ॿियनि वसवारनि खां माली मदद करण जी अपील कई आहे। भान सईदाबाद में दर्जी एसोसिएशन ऐं सिंध यूनाइटेड पार्टी पारां बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि अली असगर शाहानी, अली रज़ा चन्ना, मुनीर अहमद शाहानी, अनवर चन्ना ऐं ॿियनि चयो त रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थींदे ई लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे। 14 खां 16 कलाक लोड शेडिंग सबबि दर्ज़ियुनि जो कारोबार ठप थी वियो आहे ऐं दर्जी फाका कशी में मुब्तला थी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त सेप्को अमलदारनि जी कन महट कंदे लोड शेडिंग ख़त्म कई वञे। ऐं बुरड़ी शाह करीम में एहसास किफ़ालत सेंटर ते मुस्तहक औरतुनि खां कटौती जारी। अहिड़ी शिकायतनि ते इंसानी हक़नि वारी तंज़ीम जे अॻवान मोहम्मद उस्मान पांवर सेंटर ते पहुची औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कई। औरतुनि दाहींदे चयो त सेंटर अमलो पैसनि मां 1000 खां 2000 कटौती करे थो, जन ख़िलाफ़ वसवारा कार्रवाई कनि। इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।